जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर में कारी साई जे ख़ात्मे लाइ हिकु तंज़ीम अमान फाउंडेशन जो क़याम अमल में आंदो वियो आहे। गंबर्ट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी इफ्तिताह कयो। कंडियारो शहर जे टाउन हॉल में हिकु पुरवकार तकरीब थी, जंहिंमें DHO मुज़फ़र अली अब्बास, अॻूण MPA सैयद आफ्ताब अली शाह, सरदार भली रखियो खान, लाखो अब्दुल लतीफ़ पंवर, नायाब सर्कस सिंधी, अॻूण MPA शाइस्ता बलोच, मैडम हमीदा घांगरो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते अमान फाउंडेशन जे चेयरमैन महवेश घांगरो तंज़ीम जी क़यादत बाबति चयो त ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि खे हिन मौज़े मर्ज़ मां छुटकारो ॾियण लाइ हिन तंज़ीम जो क़याम आंदो आहे, जंहिंमें हिन मौज़े मर्ज़ जो मुफ़्त इलाज कयो वेंदो। हिन मौक़े ते गंबर्ट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त सिंध में कारी साई जो सभ खां वॾो कारण पाणी जो ख़राब थी वञणु। हिन मौक़े ते DHO मुज़फ़र अली अब्बास चयो आहे त सिंध हुकूमत कारी साई जे इलाज मुफ़्त करण जो ऐलान कयो आहे। हिन ज़िले जे कंडियारो तालुके में इहा समूरी ज़िम्मेवारी अमान फाउंडेशन जे हवाले करण जो ऐलान कयो आहे।